खबर शामिल कयूं पिया उस्मान चावड़ी खां। खैर मोहम्मद आखून स्पोर्ट ग्राउंड में शहीद दीन मोहम्मद बलोच, शहीद महमूद वाडेलो, मरहूम मीर लाला अब्दुल वहाब बलोच जी याद में शरीफ वाडेलो बलोच, मीर वसीम बलोच, शुहेब बलोच पारां आल सिंध फुटबॉल टूर्नामेंट करायो वियो। फाइनल राउंड सिंध बलोचिस्तान ऐं शहीद महबूब वाडेला बलोचन जे टीमुनि विच में थियो। सख़्त मुक़ाबले बैदि सिंध बलोचिस्तान 1 गोल तां फाइनल पंहिंजे नाव करे वरितो। रांदीगरनि खे ख़ुसूसी महिमान इंजीनियर हनीफ बलोच नज़ीर मेमन इनामात तक़सीम कया, जंहिंमें खटींदड़ टीम खे मोटरसाइकिल ऐं कैश इनाम ऐं हारींदड़ टीम खे 30,000 कैश इनाम ॾिना विया। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे आयल हज़ारे नौजवाननि समेत बुज़ुर्गनि शिरकत करे रांदीगरनि जी हौसला अफ़ज़ाई कई। रिपोर्ट करे रहियो आहे हनीफ बलोच, बे न्यूज़, उस्मान चावड़ी।